डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन उमरकोट जा उहदेदारो मानवारो सदर भा शरीफ भी एहतराम लायक असांजो जनरल सेक्रेटरी लियाकत हुसैन सरतो साहब ॿिया मोज़िज़ वकील साहब अस्सलाम वालेकुम। GSM जी साईं GM सईद GSM महाज जी तरफ़ां मां सभिनी वकील भाउरनि ऐं डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जी सॼी बॉडी जो शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे इहो मान ऐं एज़ाज़ बख़्श कयो। मां तव्हां सां हिननि हालतुनि में पंहिंजे मुल्क माण्हुनि ऐं मजमूई आलमी इलाइक़ाई सूरत हाल ते तव्हां सां अची मुखातिब थिया ऐं तव्हांखे अर्ज़ु रखां। मूंखे इंतिहाई अफ़सोस थियो आहे मां पली साहब ऐं कुंभार साहब जेको वकील वफ़ात करे विया आहिनि मां उनजी बि ॼणो तदफ़ीन अञा रहियल आहे पर उन ॾुख में अवां सां बराबरि जो शरीक आहियां ऐं इन वाक़े जे बावजूदि वर्क कोड जो सस्पेंड आहे पर उहो असांखे मान ॾिनो अथव। इन करे त असांजूं ख़ुशियूं ग़मियूं असांजे वतन जूं इहे मातम एहतजाज ख़ुशियूं गॾु पियूं हलनि। मां वरी बि तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। अवां ॾे आयुसि पए त अख़बारूं नज़र खां गुज़रियूं ऐं अफ़सोसनाक सूरत हाल थी आहे त 8 सिंध में माण्हू कल्ह बरसात में मरी विया आहिनि। बरसातूं मजमूई तरह असां जहिड़े मुल्क जे लाइ रहमत जो सबबु ऐं ज़रियो आहे। क्लाइमेट चेंज जे करे दुनिया में इशू त उहे थिया आहिनि पर सिंध जे अंदरि जेको लोकल बॉडीज़ जो बल्दियाती इदारनि जो माहौल ऐं हालत आहे त शहर जे गटर जो पाणी नथो निकिरी सघे त पोइ जॾहिं क्लाउड बर्स्ट थिए या बरसाति थोरी मामूल खां मथे थिए त पोइ ज़ाहिर आहे त माण्हू मरंदा। तंहिं करे सिंध जे अंदरि हीअ सूरत हाल आहे त जे ॿोॾ जो पाणी दरिया खां गुज़रे त बंद टुटी पवनि, जे इरिगेशन जो पाणी सीज़नल वाहर में अचे त शाखूं ऐं केनाल टुटी पवनि। इन करे त सिंध जे अंदरि जेका इदारती सूरत हाल आहे महकमाती पोज़ीशन आहे ऐं इंस्टीट्यूट जेके आहिनि सिंध जे अंदरि उहे एतिरा त मफ़लूज ऐं नाकारा बणिया आहिनि गुज़िरियल 78 सालनि में। वरी उनजी ख़ुसूसन नई तश्कील जेका जनरल कियानी बेनज़ीर साहिब जी शहादत खां पोइ जे ज़ियाई अमृत भुट्टे साहब खे फाही ॾियण खां पोइ क्लाशनकोफ कल्चर, हीरोइन कल्चर, धाड़ेल राज ऐं बदअमनी ऐं लाकानून जी बाहि सिंध में ॿारी हुई। ईअं बेनज़ीर साहिब जे शहादत खां पोइ जनरल कियानी जो जेको डिज़ाइन ऐं फार्मूलो हो उन सिंध जे अंदरि करप्शन जी बाहि ॿारी आहे। उहा करप्शन जी भयानक शिकिल आहे। पाकिस्तान में मजमूई तौर ते रिश्वतखोरी रोज़मर्रा जो धंधो आहे पर सिंध जे अंदरि रिश्वतखोरी हिकु बाहि जी सूरत इख़्तियार कई आहे जेका असांजे समाज मुआशिरे ऐं बहसियत सिंधी क़ौम उहा असांजे लाइ बाहिस आहे, शर्म जी सूरत हाल आहे त सिंध जे अंदरि जेके इदारा आहिनि हुकूमती वहिंवार आहे। अवां मोज़िज़ वकील आहियो, असांजे समाज ऐं मुआशिरे जो हिकिड़ो क़ाबिल लाइक़ तबिको आहियो जेके कानून जी हुकुमरानी, बुनियादी इंसानी हक़नि जो तहफ़ुज़ ऐं पुलिस गर्दी जे ख़िलाफ़ तव्हांजो हिकिड़ो शानाइतो रोल आहे। वेझे माज़ी में ऐं गुज़िरियल साल खां वठी सिंध जे जियापे जे जदोजहद में पाणी दरिया ते गैर कानूनी पंजाब जा पाणीअ जा फुरलुट जा मनसूबा कैनाल्स जे ख़िलाफ़ या कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ तव्हां शानाइती जदोजहद कई आहे पर सिंध ईअं हादसाती तरह न हली आहे। मां जॾहिं अॼु तव्हां सां मुखातिब आहियां ऐं पंहिंजे तारीख़ी शहर अमरकोट में बीठो आहियां त मुंहिंजे वतन तां आज़ादीअ जो झंडो 1843 में जेको अंग्रेज़नि हमिलो करे कब्ज़ो करे ऐं सिंध ऐं ब्रिटिश ऐं ईस्ट इंडिया कंपनी जा मुआहिदा अंग्रेज़नि टोड़े असांजी आज़ादीअ सां गा खसी असांजे वजूद ते हमले आवर थी असांखे ब्रिटिश कॉलोनी जो हिस्सो बणायो वियो
ऐं मजमूई तौर ते गॾियल हिंदुस्तान जे क़ौमुनि सकाफ़त ॿोली ऐं उनजे मईशत ऐं उनजे हुक्मरानी ते अचे कब्ज़ो कयो। असीं 1843 खां वठी उहो 100 साल खां मथे अरसो अंग्रेज़ एम्पायर जो भयानक कब्ज़ो आहे ऐं 78 सालनि खां पंजाबी राज जी लाक़ानूनियत आहे, जंहिंजी शिकिल पाकिस्तान। जंहिं घड़ी हिते मौजूदु आहियां तॾहिं मुल्की पार्लियामेंट कॉन्स्टिट्यूशन जी का पोज़ीशन गॾियल बीहक को इख़्तियार का शिकिल न आहे। अवां सां मुख़ातिब आहियां त पार्लियामेंट ऐं आइन मलिया मेट थी चुको आहे। अदालती सिस्टम ईअं न आहे त अदालती सिस्टम को पाकिस्तान में अॻे बहितर हो, पर अदालती बीहक जेका कंहिं न कंहिं हद ताईं इंसानी हक़नि कानून जी हुक्मरानी खे कंहिं न कंहिं हवाले सां यकीनी बणाए अचे पई। 26 तरमीम में उन आइनी शिकिल जी टोटल मलिया मेट करे हीअ करे बीहारी वई त अदालतूं माण्हुनि खे इंसाफ़ न ॾियनि। आमरियत ऐं गुंडा राज जेको मुल्क जे अंदरि मजबूरी तरह मढ़ियल आहे, उन गुंडा राज जे ख़िलाफ़ को आवाज़ न उथे। न फ़क़ति 26 तरमीम जेका बिलावल ज़रदारी जनरलनि जी रिजीम या शहबाज शरीफ फैमिली या MQM ऐं मौलाना फज़ुल रहमान चई आहे, उन में गॾु ई त इज़हार जी आज़ादी, इंसानी हक़नि जी आज़ादियूं, अदलिया जी आज़ादी, वोट जी अहमियत ऐं फ्रीडम ऑफ स्पीच उनजो ख़ात्मो थियो। ऐं उहे ख़ात्मो कंदड़ पीपुल्स पार्टी, मुस्लिम लीग नून, फज़ुल रहमान, जंहिं हिते इंसानी हक़नि जे लाइ राताओ हड़ी ऐं सॼी सारी मुल्क जे अंदरि आमरियत बणी ऐं 27 तरमीम जी अञा नई शिकिल अचे थी। ऐं जेका हिते मजमूई तरह वकिला तहरीक ऐं सिविल सोसाइटी ऐं कॉम्परस्त रोशन ख़्याल ऐं जमहूरियत पसंद हक़ीक़ी कुवतूं जॾहिं स्ट्रगल फॉर ह्यूमन राइट्स ऐं स्ट्रगल फॉर रूल ऑफ लॉ, उनजे लाइ जेका गॾियल जदोजहद कई आहे, उनजो ख़ात्मो थियो आहे। शायदि मुल्क जे अंदरि न, पर इहो तारीख़ जो कड़ो सच आहे त पंजाबी इस्टेब्लिशमेंट खे जमहूरियत पसंदि न आहे। हुननि खे रिपब्लिकन पाकिस्तान नथो खपे। पंजाबियुनि खे हीअ कसीरुल क़ौमी रियासत जंहिंमें सिंधी, बलोच, पख्तून, पंजाबियुनि जी तारीख़ी हैसियत उहा क़बूल न आहे। तंहिं पंजाबी डोमिनेंसी बणण जे लाइ इस्लामी जमहूरिया पाकिस्तान बि पंजाबियुनि खे 73 जो आइन बि क़बूल न आहे, जेको आइन क़ौमुनि जे लाइ मौत जो परवानो। 18 तरमीम जी शिकिल अवां ॾिठी त जंहिंमें चयूं त 50% फाइनेंशियल स्टेटस सूबनि खे हूंदो, त जे तेल निकिरे थो त 50% सूबनि खे मिलंदो। गैस, फाइनेंशियल जेके मामला आहिनि, पर 18 तरमीम अमलन ख़तम थी चुकी आहे। मूं टोडी नासिर शाह एनर्जी जे मिनिस्टर ऐं ज़रदारी जी मीटिंग पे पढ़ी त उन्हनि शिकायत पे कई त 2018 खां वठी OGDCL ऐं तेल कंपनियुनि में सिंध जो को नुमाइंदो कोन्हे। त तंहिंजे करे हिन मुल्क में कॉन्स्टिट्यूशनल राइट्स उहो पंजाबी रियासत खे सूट नथो करे। 35 जा जेके आइनी सुधारा गॾियल हिंदुस्तान में आया हुआ, जंहिंजे ज़रिए सिंध खे 1937 में हिकिड़ी सूबाई हैसियत जी असेंबली मिली हुई। असां 35 जे उन आइनी ऐं कानूनी एक्ट खां बि सिंध पोइते हटी वई आहे। उनजा इख़्तियारात जेके काल सिंध जे म्युनिसिपल इदारनि खे इख़्तियारात हुआ, उहे अॼु असांजी असेंबली खे इख़्तियारात न आहे। हीअ असांजी सूरत हाल आहे त जेको कराचीअ जे मेयर जो इख़्तियार हो, उहो सिंध जे चीफ एग्ज़ीक्यूटिव जो अॼु उहो इख़्तियार बि न आहे, जो हू रन करे सिंध हुकूमत नालनि ऐं गटरनि ते बीठी आहे। जेको मामलो म्युनिसिपल मैटर, सिंध हुकूमत बहैसियत स्टेट सिंध बि ही ॻाल्हाए, उहा नथी ॻाल्हाए। हिते कानून जी हुक्मरानी जो इहो हाल आहे त रुगो सिंध जे अंदरि
मनुष्यात जी सॼी सप्लाई आइस गुड को वो मुनज़िम सरकारी सरपरस्ती में 7 करोड़ सिंध जे शहरनि जे मथां पुलिस मनुष्यात मढ़े पई। असांजा ॻोठ ऐं शहर आइस जो शिकार आहिनि। असांजा तालीमी इदारा को पुछंदो त 600 खां 800 अरब सिंध हुकूमत जी अमन अमान जी बजट आहे। उन्हनि खां को पुछंदो त तव्हां वटि एम्बुलेशन मुआसलात जो सिस्टम व्हीकल्स ऐं पुलिस लखनि जे तादाद में उनजे मदद जे लाइ रेंजर्स जंहिंखे तव्हां अरबनि रुपया ॾियो था लॉ एंड ऑर्डर जा ही फोर्सिस, हू लॉ एंड ऑर्डर जा फोर्सिस आहिनि या धाड़ेल भत्तेखोरी धाड़ेल गर्दी ऐं मनुष्यात जे तहफ़ुज़ जा इदारा आहिनि। त स्ट्रीट क्राइम उमरकोट में हुजे ऐं लाड़काणो ऐं सखर डिवीज़न जा रोड रस्ता वीरान थी वञनि ऐं उते डाकू इंडस्ट्रीज़ वेठी हुजे जेके माण्हू अगवा कनि। तव्हां ऐं असां अॼु हिते जॾहिं बार में मुखातिब आहियूं त सॼा रियासती इदारा अलर्ट आहिनि त मां उमरकोट में मौजूदु आहियां, पंहिंजे समाज ऐं पंहिंजे मुल्क जे लायर सां मुखातिब आहियां। पर छा उन्हनि खे इहा ख़बर न आहे त मनुष्यात धाड़ेल गर्दी भत्ताखोरी उहा कीअं थी हले ऐं अवाम जो खज़ानो अवाम ते इस्तेमालु नथो थिए। डेवलपमेंट जी सिंध जी हीअ हालत आहे त सोशल सेक्टर में सिंध जे माण्हुनि जी पोज़ीशन इहा आहे त 18 खां 21 डिस्ट्रिक्ट जे अंदरि फूड सप्लीमेंट्री प्रोग्राम हले थो। तव्हांजे शहरनि खे खुराक जी कमी आहे ऐं उमरकोट ऐं थरपारकर ख़ुदकशियुनि जो मर्कज़ आहिनि जिते ब्लैक गोल्ड निकितो आहे। उते काल हैदराबाद में बरसात पई आहे, सॼे सारे हैदराबाद रीजन में बिजली कोन्हे। हूअं ई बिजली कलाकनि खां न पर 24 कलाकनि में बिजली जी जेका अखबूट आहे मजमूई तरह सिंध जा शहरी रेगुलर 24 कलाकनि में को 4 कलाक इलेक्ट्रिसिटी इस्तेमालु कनि था, न त असां वटि बिजली कोन्हे। पाकिस्तान में असां सस्ती बिजली कोयले जे ज़रिए हज़ारा मेगावाट पैदा कयूं था। सिंध जे शहरनि जी ज़रूरत खां 50 गुना ज़्यादा असां इलेक्ट्रिसिटी पैदा कयूं था थरकोल जे ज़रिए विंड मिल जे ज़रिए। पर सिंध जा शहरी पंहिंजे घरनि में बल्ब ॿारे नथा सघनि, गर्मी खां बचनि नथा। जे दांह था कयूं त चवनि था त सिंधी सुठा पाकिस्तानी न आहिनि। जे दांह था कयूं चवनि था सिंधी सुठा मुस्लमान न आहिनि। जे सुठा मुस्लमान हुजो हा त शायदि ज़ुल्फ़कार भुट्टे खे जे बेदर्दी सां फाही ॾेई ऐं उनजो लाश लाहे ऐं उनखे चेक कयो वियो त ॾिसो त तोहर थियल आहे, सुन्नत थियल अथसि या न अथसि थियल। त पंजाबी मुस्लमाननि वटि न असां गुड पाकिस्तानी आहियूं, न गुड मुस्लमान आहियूं, बहितर मुस्लमान आहियूं, न असां जाके इंसानी हक़ आहियूं। त सिंध लाकानूनियत जी बाहि में सड़े पई। रुश्वत गर्दी, मनुष्यात गर्दी, धाड़ेल गर्दी ऐं भत्ताखोरी। भत्ताखोरी जे सिध हवाले आहे सरकारी भत्ताखोरी त जिते खरबे रुपया असांजी सोशल सेक्टर जी डेवलपमेंट जी बजट आहे उते असांजी तालीम जो ख़ात्मो। पाकिस्तान में मयारी तालीम पंजाब में, पाकिस्तान में मयारी अमुन पंजाब में आहे, पाकिस्तान में मयारी ज़राअत पंजाब में आहे, पाकिस्तान में मयारी ज़िंदगी पंजाब में आहे। त पोइ पंजाब ख़ासि पाकिस्तान आहे ऐं हेॾे जेको आहे सो ग़ुलाम पाकिस्तान आहे। असां बेकयार्ड आहियूं जिते पंजाबी असांजो सोन तेल गैस कोयलो समुंड दरिया असांजे जियापे जा वसीला इस्तेमालु कनि ऐं गंद किचिरो उहो हेॾे छॾनि। जो पाकिस्तान में असां 78 सालनि में ज़राअत जो पाणी त कोन्हे पर इंसानी ज़िंदगी बरक़रार रखण लाइ असांखे सेहतमंद पाणीअ जो जेको इंसानी ज़रूरत आहे मयार जो पाणी आहे पी नथा सघूं। तव्हांजे 50 लख खां वधीक माण्हू 1 करोड़ जे लॻभॻि माण्हुनि जो हेपाटाइटिस जे ज़रिए उनजो लिवर ख़तम। 78 लख ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। तालीम तबाह, सेहत इदारा माण्हुनि खे सेहत जूं ज़रूरतूं उहे मुहैया करे नथा ॾेई सघनि। उन्हनि जो को पुछाणो आहे, को चेक बैलेंस आहे त ही सिंध जे
करोड़नि इंसाननि जे मयारे ज़िंदगी उनजे बहितरी लाइ छा हूंदो। पाणीअ जा जेके मंसूबा आहिनि वो पंजाब गैर कानूनी तरह करे तो को कॉन्स्टिट्यूशनल ट्रीटी, फाइनेंशियल ट्रीटी ऐं पॉलिटिकल ऑटोनॉमी जो ट्रीटी आहे 18 तरमीम वफ़ाक़ ऐं सूबनि जे विच में, वो गैर मौसर आहे। 91 जो पाणी जो ठा पंजाब ऐं असांजे विच ते वाटर अकॉर्ड आहे जंहिंखे कॉन्स्टिट्यूशनल कवर आहे, उनजे मुआइदे जो एहतराम न आहे। 1991 खां वठी हिन वक़्त ताईं सिंध खे पाणी न मिलियो। अव्हां जो ज़िलो जिते नारे जा नवाब सदबा हुआ, जिते चांवर खां वठी कॉटन खां वठी फ्रूट ऐं कणिक ऐं लातादाद फसल थींदा हुआ, अव्हां जे ज़िले जी मजमूई जेको एग्रो लैंड आहे उहा गैर आबाद थी ऐं नई ज़मीन ते कारपोरेट फार्मिंग जे नाले में फौजी इदारा कब्ज़ो था कनि। त नई कमांड एरिया जॾहिं सिंध में उनजे ज़रूरत जो पाणी कोन्हे त तव्हां नयूं ज़मीनूं लखे एकड़ उहे आबाद कीअं कंदव, उन लाइ पाणी किथां ईंदो। असांजा शहर या असांजूं ॿाहिराड़ियूं असांजे ज़मीन जे अंदरि मिठो पाणी न आहे। असांजे लाइफ लाइन ज़िंदा रहण जी लाइन जो नालो सिंधु दरिया आहे। तव्हां असांखे ज़राअत ऐं पीअण जो पाणी नथा ॾियो ऐं तव्हां चओ था त ग्रीन पाकिस्तान जे नाले में साओ पाकिस्तान कंदासीं। पंजाब साओ थिए या कंपनी बहादुर ज़मीनुनि ते कब्ज़ो करे वो ग्रीन बेल्ट जोड़े, बाक़ी जिते सिंधी माण्हू रहनि था उहो बर्बाद बेल्ट हुजे, अभागो बेल्ट हुजे, वीरानो ऐं ॾुकार ज़दा बेल्ट हुजे। अहिड़ी लाकानूनियत, इहा इंसान दुश्मन पॉलिसी करोड़नि सिंध जे माण्हुनि खे क़बूल न आहे। त ग्रीन पाकिस्तान या इनिशिएटिव पाकिस्तान जे नाले में मुंहिंजी तव्हां जनोसाइड कयो, नसुल कशी कयो, इहा असांखे क़बूल न आहे। इहो असांजो जमहूरी इंसानी हक़ आहे त असां तव्हांजे मढ़ियल ग़ुलामी जे कानून जो इनकार कयूं। असां दलील, इल्म, अकुल जी गुफ़्तगू कयूं। क्लाइमेट जी जेका सूरत हाल आहे पाकिस्तान में, तव्हां असांजे ॿेला वैरान कया आहिनि। समुंडी ॿेलो तिमिर जो, मैंग्रूव जा ॿेला कराची में तव्हां ठटे में ख़तम कया। तव्हां लैंड ते कब्ज़ो करे ऐं हाई राइज़ बिल्डिंगूं ठाहियूं। कराची में सवे माण्हू हीट व्यू जे ज़रिए मरी था वञनि, छो त कंक्रीट जो जहन्नम ऐं स्टील जो जहन्नम आहे कराची। उन लाइ वार्निंग आहे त कराची इंसानी मौत जी सूरत में बदिलजी वेंदो। तव्हां असांजो समुंडी ॿेलो, पहाड़, नदियूं, नाला कटे तव्हां सुपर हाईवे ते रन कंदा हूंदव त रोड जे ॿिन्ही पासनि को जबल कटिजे। छा आहे मेगा डेवलपमेंट? मेगा डेवलपमेंट न, मेगा बर्बादी आहे सिंध जे माण्हुनि। छा केतिरो कराची ऐं जामशोरो हिकु कंदव, ठट्टो ऐं कराची गगर फाटक हिकु कंदव। इहे एॾा वॾा शहर जेके माहौलियाती बर्बादी, इंसानी ज़रूरत लाइ उनखे पाणी, खुराक, उन क्लाइमेट जे बहितरी लाइ गुलबर वण ऐं पाणी खपे, काथो ईंदो? DHA जे नाले में ज़मीनुनि ते कब्ज़ो, कंपनी बहादुर ग्रीन पाकिस्तान जे नाले में असांजी लैंड ते कब्ज़ो, ग्रीन पाकिस्तान जे नाले में असांजे समुंड ते कब्ज़ो, DHA जे नाले ते असांजे समुंड ते कब्ज़ो। फैसलाबाद रोशन थिए, थर ऐं सॼी सिंध बुख मरे ऐं ऊंदाही थिए। इहा ॻाल्हि चऊं था त तव्हां वफ़ादार पाकिस्तानी न आहियो। इहा वफ़ादारी पाकिस्तान जी तव्हांखे क़बूल हुजे, असांखे ज़िंदा रहण ॾियो। पंहिंजे वसीलनि, पंहिंजे कोयले, पंहिंजे तेल, इंसानी तरक़ी ऐं जिया पैदा जेके वसीला आहिनि सिंध वटि, असांखे छॾियो त असां हुन ते ज़िंदा रहूं। चोरी ऐं डाकाज़नी बंदि कयो त सिंध ख़ुशहाल थिए। तव्हांजी 78 सालनि ताईं डाकाज़नी बंदि नथी थिए। तव्हां वटि असांजे लाइ मॉडल करप्शन जो पीपुल्स पार्टी आहे। 18 सालनि में नेब रिश्वतखोरी जो इदारो आहे। अदालतूं गैर मौसर करे छॾियूं था। शहरनि खे इख्तियार न आहे त बदउनवाननि खे चैलेंज कनि। पुलिस हाफ फ्राई, फुल फ्राई करे माण्हू मारे थी। हीअ सूरत हाल आहे। मज़हबी माण्हू, तव्हां वकील आहियो, मुंहिंजूं मासूम न्याणियूं, 1 करोड़ जे लॻभॻि मुंहिंजो गैर मुस्लिम सिंधी आहे। तव्हां सिंध उन्हनि लाइ 6 करोड़ माण्हुनि, 7 करोड़नि लाइ सिंध गैर महफ़ूज़ आहे। मज़हब जे नाले में गैर मुस्लिम
जेके सिंधी आहिनि तिन जा ॿार खणी उन्हनि खे अगवा करे जिनसी हवस जो निशानो बणाए उनजो मज़हब तब्दील कयो था। चाइल्ड मैरिज एक्ट लागू आहे। छा कंहिं माण्हू कंहिंखे रोकियो आहे त रसूल ख़ुदा जो दीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन उहो सलामती जो दीन आहे। को माण्हू मज़हब तब्दील करे उनजो ज़ाती मामलो, उनमें मुलैयत खे या पीराणियूं जाली सरकारी गादियुनि खे कंहिं इख्तियार ॾिनो? तव्हां ॿार खणो ऐं उन्हनि जो मज़हब तब्दील कयो। को बुज़ुर्ग, को नौजवान, को वकील, को टीचर, को मास्टर ईसाई थे मुसलमान थे, इहो हुनजो मसइलो, इहो बंदे ऐं ख़ुदा जे विच जो मामलो। इनमें सरकार पुलिस गर्दी मुलैयत जो धंधो कहिड़ो आहे? सिंध रवादारी जो दीन आहे। संजा माण्हू सभिनी मज़हबनि जो एहतराम कंदड़ आहिनि। संजा माण्हू रसूलुल्लाह ऐं उनजे तालीमात ऐं उनजे क़ुरान जी आगाही त लकुम दीनकुम वलिय दीन, तुंहिंजो दीन तोसां, मुंहिंजो दीन मूंसां। दीन में को जबर कोन्हे। तव्हां असांजा माण्हू उहे माण्हू खणो ऐं चओ त ही लॾे वञनि। मां तव्हां सां हिते अॼु जॾहिं गुफ़्तगू कयां थो, 18 सालनि में लखे सिंधी जैकबाद खां वठी तव्हांजे मीरपुर ख़ासि रीजन आहे कराची ताईं उन्हनि सिंध छॾी आहे, उन वतन छॾियो आहे, उनखे गैर महफ़ूज़ बणायो थो वञे। छा आहे? तव्हांखे वणे डॉक्टर शाहनवाज़ जो केस अदालत में हले थो, उनखे गुफ़्तगू नथो करे। पुलिस कस्टडी में पुलिस क्रिमिनल्स खे कंहिं इजाज़त ॾिनी आहे त डॉक्टर शाहनवाज़ खे गोलियूं हणे ऐं DIG ऐं SP हार पाए ऐं हिनमहिल ताईं गिरफ़्तार नथो थिए। मूंखे रोड तां खणी था वञनि, असांजा कारकुन खणी जेलनि में उन्हनि खे गिरफ़्तार ऐं टार्चर सेलनि में खणी वञनि था। कॉम्प्रेस सियासी वर्करनि खे वकील खॼनि पिया, सहाफ़ी खॼनि था, ह्यूमन राइट एक्टिविस्ट खॼनि था। तव्हां जावेद जिस्काणी ऐं SP असद गिरफ़्तार नथा थियनि। कंहिं तव्हांखे इख्तियार ॾिनो आहे त सिंध जे अंदरि तव्हां अहिड़ी सूरत हाल पैदा कयो? इहा मजबूरी जेका मां सिंध ऐं मुल्क जे अंदरि सूरत हाल ॿुधाई आहे, इन्हनि हालतुनि जो पुरअमन सियासी जदोजहद जे ज़रिए मुक़ाबिलो मुमकिन आहे। अवां असांजे शहूर वियतनाम जे वॾे इनकलाबी अॻवान होचिमन चयो हो त वियतनाम जा शहूरवंद, ए वियतनाम जा आलिम, ए वियतनाम जा नौजवान तुंहिंजो इल्म, अकुल ऐं तुंहिंजी क़ाबिलियत तुंहिंजी क़ौम जी अमानत। त असांजी क़ाबिलियत असांजे मुआशी ज़रूरतुनि जो रुॻो पूराव जी नाहे, पर पंहिंजे वतन ऐं हज़ारनि सालनि जी धरती माता ऐं माण्हुनि जो तहफ़ुज़, शऊर ऐं असांजे गैरत खां तक़ाज़ा करे थो त असां पंहिंजे माण्हुनि जा मुहाफ़िज़ बणूं। मपला खे पंहिंजे भाउरनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त असांजी जंग कानून जे हुकुमरानी जी बहाली जी जंग आहे। सिंध मुतालबो करे थी त ही जंग जो कानून गुंडा राज असां वटां ख़तमु कयो। इन करे पंहिंजे वसीला उहे असांजे ईंदड़ नस्ल जी अमानत आहिनि। महफ़ूज़ सिंध जेका तव्हां असांखे असांजे अबनि ॾाॾनि ॾिनी हुई, महाराजा ॾाहर खां वठी रूपले ताईं, रूपले कोहली खां वठी सूर्य बादशाह ताईं ऐं दोदे सूमरे खां वठी दूल्हे दरिया ख़ान ताईं, के जेका असांखे असांजे वॾड़नि हिते मज़ाहिमतूं करे असांजो सलामतीअ जो जेको सॼो इंसानी ढांचो ऐं असांजी जोग्राफी अॼु जेके असां मौजूदु आहियूं, असां हज़ारनि सालनि खां अरब एम्पायर, ईरानी एम्पायर, उन्हनि मुग़लनि जी गुंडागर्दी, अफ़गाननि जी गुंडागर्दी सां विढ़ंदे पंहिंजो वजूद सलामत रखियो। हिन वक़्तु तारीख़ जी घड़ी इहा नाहे त मज़हब ख़तरे में, तारीख़ जी इहा घड़ी नाहे त कुंभर ऐं भील ऐं चांडियो ख़तरे में आहे। तारीख़ जी हीअ घड़ी आहे त सिंध ऐं सिंधियत ख़तरे में आहे, ॿियो को बि ख़तरे में। पंजाब महफ़ूज़ आहे, पख़्तूननि जी शिकिल जे पोयों अफ़गानिस्तान आहे, महफ़ूज़ आहे। बलोच पंहिंजे सरज़मीन ते पंहिंजे बका जी जंग विढ़नि था, असां ख़तरे में। असां वटि जमहूरियत ऐं शहीदनि जे नाले बि मां उन्हनि भाउरनि जे जज़्बनि जो एहतराम कंदुसि जेके हुकुमरान धुर सां आहिनि, पर बहैसियत सिंधी, बहैसियत सिंध जो शऊरवंद अवां फर्ज़ंद ऐं पुट ऐं तव्हांजे ज़रिए सॼी सिंध सां मुखातिब आहियां।
तव्हांजो वतन काॾे पियो वञे जिते बुनियादी इंसानी का सहूलियत कोन्हे। तंहिं करे असां ऐं गॾोगॾु ॿार में हीअ दावत खणी बि आयो आहियां त 19 तारीख़ ते कारपोट फार्मिंग, दरियाह ते कब्ज़ो, वसीलनि जी मालिकी ऐं जबर जे ज़रिए असांजूं मासूम नियाणियूं उहे अगवा करे उन्हनि खे जिन्सी हवस जो निशानो बणाए जेको मज़हब तब्दील कनि था, मज़हबी इंतहा पसंदी जे ख़िलाफ़ असांजो पुरमन एहतजाज आहे। मां उनजो बि दावत खणी आयो आहियां। 19 जुलाई ते गाबा स्टेडियम जी गेट खां शहर में मार्च कंदो। मां गुज़ारिश कंदुसि त छंछरु आहे उन ॾींहं ते जे तव्हां 11 बजे कारो कोट ॾाढो झंडो जे सिंध जी सलामती जे लाइ उथी बीहंदो त सिंध खे गिदड़, दलाल ऐं बघियड़ फुरे न सघंदा। तव्हांजूं महिरबानियूं। जी